अज जीअं सिंध क़ौमी महाज़ जे सरबराह सुनान खान कुरैशी जे सॾ ते सॼी सिंध जे रोडनि ते जीअं सिंध क़ौमी महाज़ जा कारकुन एहतजाज करे रहिया आहिनि ऐं इहो मुतालबो करे रहिया आहिनि त सिंधू दरिया जे मथां को बि डैम ऐं केनाल क़बूल न आहे। सिंध मां प्रिया कुमारी, उजाला सोलंकी समेत जेके बि अगवा थियल माण्हू उन्हनि खे बाज़ाब कयो वञे, उन्हनि खे आज़ादु कयो वञे, उन्हनि जे वारसनि, उन्हनि जे वालदेन, उन्हनि जे अज़ीज़नि जी जेकी बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे। ऐं सिंध जे अंदरि जेकी लाक़ानूनियत आहे, हीअ जेकी दहशत ऐं वहशत आहे, फुरलुट आहे, बदअमनी आहे, ख़ासि तौर ते सॼी सिंध जे अंदरि हीअ जेको मंशात जो वाइपो हले पियो, मंशात जो कारोबार हले पियो, इन मंशात खे जेका ख़तमु कयो वञे, इन मंशात खे बुझो ॾिनो वञे। इन मंशात जे ख़िलाफ़ अॼु ही कोटड़ी जा जिस्कम जा कारकुन अॼु साईं जीएम शहीद चौक ते इहो एहतजाज करे रहिया आहिनि ऐं मुतालबो करे रहिया आहिनि त सिंध मां लाक़ानूनियत, बदअमनी, मंशात जो मुकमल ख़ात्मो कयो वञे। मंशात जे हवाले सां मां एतिरो चवंदुसि त कोटड़ी जे अंदरि, ज़िले जामशोर जे अंदरि मंशात पुलिस जी सरपरस्ती में हलंदड़ आहे। पुलिस मंशात खे हलाईंदड़ आहे ऐं थाणनि जा जेके मुंशी आहिनि, उहे मौजूदा मुंशी हुजनि या अॻूणा वॾा मुंशी हुजनि, उन्हनि जी सरपरस्ती में मंशात हलंदड़ आहे। हिते मशहूरु आहे अॻूणो वॾो मुंशी, उन्हनि जी सरपरस्ती में मंशात जो जिते कारोबार हलंदड़ आहे, उहो मुंशी टीम ठहियलु आहे। उहा जेका नकुली पंहिंजो पुलिस जूं वर्दियूं इस्तेमालु करे, पुलिस जा वर्दी इस्तेमालु कनि था, पुलिस जूं मोबाइलियूं इस्तेमालु कनि था, वाकी टाइम इस्तेमालु कनि था, नंगरी ग़लति नंबर प्लेट इस्तेमालु कनि था। सॼे हाईवे ते तव्हांखे मंशात जो कारोबार मिलंदो, गाॾियुनि जी क्रॉसिंग मिलंदी। हिन समाज जे अंदरि तव्हांखे कैबिननि ते, होटलुनि ते, दुकाननि ते सरेआम मंशात मिलंदी ऐं हुन समूरी मंशात जे पोयां उहो अकेलो ई जेको पाण खे बासर सम्झे थो, समूरनि इदारनि खां पाण खे मथां ऐं ताक़तवर सम्झे थो, अॻूणो मुंशी उहो चवे थो त दुनिया जी का बि ताक़त मूंखे कुझु नथी करे सघे, छाकाणि त मां उन्हनि खे हर हफ़्ते ते जेका पाबंदी सां मंथली पुॼायां थो, हफ़्तो पुॼायां थो। तंहिं करे अॼु जीअं सिंध क़ौमी महाज़ जा कारकुन इहो एहतजाज करे, इहो मुतालबो करे रहिया आहिनि त सिंध मां मंशात जो ख़ात्मो करियो, सिंध मां बदअमनी जो ख़ात्मो करियो, सिंध मां न्याणियुनि खे अगवा करण जो सिलसिलो बंदि करियो। सिंध मां जेका सिंधू दरिया जे मथां जेके केनाल ठहिया पिया वञनि, उहो जलालपुर केनाल हुजे या कालाबाग डैम जो केनाल हुजे या बादशाह डैम हुजे, सिंध जे मथां को बि केनाल, को बि डैम असांखे क़बूल न आहे। अॼु इहा सॼी सिंध जे अंदरि क़ौमी कारकुन एहतजाज करे इहो मुतालबो करे रहिया आहिनि त सिंधू दरिया जे मथां असांखे को बि डैम क़बूल न आहे। ऐं सिंध जे अंदरि हीअ जेकी लाक़ानूनियत थिए थी, हीअ जेकी फुरलुट थिए थी, हीअ जेकी मंशात फ़रोशी थिए थी, उनखे ख़तमु कयो वञे। न त ॿी सूरत में हीअ जेको एहतजाज जो सिलसिलो आहे इहो तमामु वसी कयो वेंदो, ताक़तवर